तौबा तौबा अदा क्या मता तौबा अल्लाह साईं मुझी तौबा आई मिल्कियत जे करे भा जो दुश्मन थी पियो आ भाई मुरादी सच्चाई मीह वाच कयो जी खैर ता है ना केरा बाबा जो दुश्मन हो सालार मूं तो बुधो हो ने छोरी सदोरी के मारण लाए सालार माण्हू मोकलिया वा पर छोरी बची वई त पुकारी के जेरो छरबो आया नादर जी जाला सालिया जी थिया रहे वरी धारन में अकुला ये भी थी दुआ जा ये करे मुड़ सजा बाकी कावड़े लई त माइटन में नहीं रहया होरे धारन में छो जी धूड़ पे पाते अदा तगिया काल त तुंजी बलख जी है इने छोरी जी तो सजी दाल ही कारी छोरी सजी है बण कारी दुआ कर दे जल्दी थे अल्लाह के प्यारी अदा मुंह तो बुधो आ तो छोरी सदोरी बची वई आ आई डॉक्टरन वो चयो थस त हाणे खतरे का बाहर आहे इने छोरी जी ऊपर कदला कावन जी यादी मरे कान मरंदी अले मैरू ते चवे पई त छोरी जो बई अखियों निकरी वई सफा अंधी थी वई आ अल्लाह अंधी थी वई है छा हां त क्या माकूड़ छो गलाइंदस भला सुठो थियो हाणे सब्र करे घर में जी आराम सां वेही रहे न पुछंदी न ॾिसंदी बसड़े दा हाणे मां भी हलां थी घर जा खोड़ सारा कम पिया सब मुखे ही करणा आहिनि नसीब अहिड़ा जो पुट परिणायम नोह के न कम जी मिली वञी पाण खे करणा आहिनि सुल्तान देखो रे गोठ में तो खैर आया सदुरी खुश है कोई नुकसान तो कौन थिया हाँ सही सब कुछ ठीक है सदोरी भी ठीक है शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुखे सदोरी जो ॾाढो को रब पाक बाज दी साईं बार बोतराई असां के वरी तहां जो घणो उल्को छो त तहां जी दिल जी धड़कन तेज थी वई है ऐं घणे ड्रोण जे करे तव्हां बेहोश थी विया रब पाक तव्हां बचन न खैर करे असां त हाणे ज़िंदगी जे वही आख़िरी ॾाह के साईं तव्हां कहिड़ी ख़बर तव्हां छा आहे तव्हां जहिड़ा उस्ताद हिन सिंध में रहिया ई न आहे ऐं नई वरी उस्ताद शागिर्द वारो को रिश्तो रहियो आहे न अदब आहे न एतिराम आहे ऐं नई वरी अहिड़ी का सिख्या ॾिनी थी वञे सुल्तान पुट मूंखे सदोरी ॾांहुं वठी हल मां सदोरी खे ॾिसण थो चाहियां साईं अञा सदोरी शहर जी अस्पताल में जॾहिं सदोरी घर वापसि ईंदी न पोइ तव्हांखे मिलाईंदुसि ठीकु आहे न ठीकु आहे पुट मुंहिंजो सूर बि हाणे कुझु घटि आहे अल्लाह भलाई करे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।